नाज़रीन भली कार चवंदासीं मुल्क में महांगाई ओज ते आहे। कुछ ॾींहं पहिरियां एहतजाज जो सिलसिलो शुरू थियो। हर शहर में वापारी बिरादरी तोड़े आम शहरी सरापा एहतजाज हुआ। वरी माठारजी वियो उहो एहतजाज, वरी एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे ऐं एहतजाज कया पिया वञनि। पेट्रोलियम शयुनि में वाध कई वई आहे ऐं नाणे वारी वज़ारत चवे थी त क्रूड ऑयल में बि वाधारो थियो आहे, आलमी मार्केट में वाधारो थियो आहे, उनजे करे असां मजबूर आहियूं। ॿिए पासे जेकॾहिं ॻाल्हि कजे त कार्रवायूं बि थियनि पियूं, जेके ख़ासि तौर ते हुंडी जो गैर क़ानूनी कारोबार करण वारा माण्हू आहिनि या ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं थियनि पियूं ऐं केतिरियुनि कार्रवायुनि में तमामु वॾी रक़म बि हथु कई वई आहे। रावलपिंडी में FIA कार्रवाई कई आहे, जंहिंमें जेके स्मार्ट सेफ या उनखे चऊं त डिजिटल लॉकर्स जेके आहिनि उहे उन्हनि दीवारुनि में, ज़मीन में, फ़र्श में उहे उते ठाहिराया हुआ, जंहिंमें 9 अरब जे लॻभॻि जेके आहिनि करंसी आहे, मुख़्तलिफ़ करंसियूं आहिनि, उहे हथु कयूं वयूं आहिनि। डॉलर जो मुल्ह घटिजे पियो, रुपए जो मुल्ह माहिरनि मूजिबि इस्तेहकाम जी तरफ़ वधे पियो, पर महांगाई जेका आहे उहा ओज थी आहे। इहा ॻाल्हि ॼण त थोरो ॾुखी आहे सम्झण जे लाइ, सो कोशिशि कंदासीं अॼोके सेगमेंट में इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झूं। असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तर्ज़निगारनि मोहसिन बबर साहब असांखे जॉइन कयो आहे। बबर साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। महिरबानी मंगी साहब। बबर साहब कीअं था ॾिसो, मुल्क में कार्रवायूं बि जारी आहिनि, जंहिंखां पोइ खंडु जे अघ में बि वाज़े कमी अची वई, 200 खां वधी वई हुई खंडु फ़ी किलो, उनखां पोइ हाणे उहा खंडु बि घटिजी वई आहे। डॉलर जो मुल्ह जेको आहे उहो हिकु हफ़्ते खां 10 ॾींहंनि जे अंदरि तक लॻभॻि 29-30 रुपयनि जो फ़र्क़ु अची वियो। ओपन मार्केट में ऐं इंटर बैंक में बि फ़र्क़ु आयो आहे। त उनजे बावजूदि महांगाई जेका आहे, आम वापे जी शयूं जेके आहिनि उहे महांगियूं आहिनि, ॾींहों ॾींहुं चोट चढ़नि पियूं। ख़ासि तौर ते हीउ जेको गुज़िरियल राति पेट्रोल वधियो आहे 2 ॾींहं पहिरियां, उन खां पोइ त वरी अञा वधीक शयूं महांगियूं थी वयूं आहिनि। कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? कार्रवायूं बि जारी आहिनि। जी बिल्कुलु मंगी साहब, एक्चुअली ये जेके कार्रवायूं जारी थियूं आहिनि, जंहिंमें तव्हां तफ़सील सां डिटेल ॿुधाया आहिनि, हिन मां साबित थिए थो त मुल्क में सिर्फ़ु रुॻो इंतिज़ामी मामला ठीकु कजनि ऐं इंतिज़ामी हुकुम पास कजनि, जेके हिकिड़ो सेक्रेटरी लेवल ते, हिकिड़ो डिप्टी कमिश्नर लेवल ते जेकॾहिं पंहिंजो फ़ैसिलो कनि ऐं नियत ख़ुलूस सां एज़ पर कानून ऐं एज़ पर जेके बि रूल्स आहिनि उन्हनि जे कार्रवायूं कनि, त हीअ मसइला ई कोन। हीअ छा आहे? हीअ जेको सभु कुझु थियो आहे, इहे त सभु मूं सॼा नोटिफिकेशन ॾिठा आहिनि, मूं लेटर ॾिठा आहिनि। जेके होर्डर्स आहिनि, जेके जिन्सूं खाजरूस जिन्सुनि ते जेके ज़ख़ीरनि ते ऐं गोदामनि ते कार्रवायूं थियनि पियूं, छापा थियनि पिया, इहो त हिकिड़ो होर्डिंग एक्ट आहे, जंहिंमें ज़ख़ीरो करण जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी आहे। उन सिंपल हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर इस्तेमालु करे सभु शयूं करे सघे थो, इहो कनि पिया। उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो डायरेक्टर जी ज़ेर हुई ऐं उन डायरेक्टर ते सॼे पाकिस्तान में कार्रवायूं थियनि पियूं। जिथे जिथे जेका शइ ज़ख़ीरो कयल आहे, पब्लिक इंट्रस्ट जेके बि शयूं आहिनि, उन सां कार्रवायूं थियनि पियूं। जेसि ताईं डॉलर जी ॻाल्हि आहे, त डॉलर जी सॼी दुनिया खे ख़बर हुई, गुज़िरियल 3 सालनि खां ख़बर हुई त अफ़गानिस्तान जा जेके माण्हू ते रहनि था ऐं जेके कारोबार ते कनि था, कानूनी गैर कानूनी जेके माण्हू रहनि था, उहे सभिनी कारोबार में मुलविस आहिनि ऐं उहे हितां रोज़ाना जी 15 मिलियन डॉलर जी तादाद में उहो हितां डॉलर जेके आहिनि एक्सपोर्ट थियो पिए। ऐं एक्सपोर्ट करण जो तरीक़ो इहो आहे, जेके गाॾियूं इहे तोरखम बॉर्डर ऐं चमन बॉर्डर खां जेके सामान तां गाॾियूं खणी अचनि थियूं, इहे हितां खणी वञनि थियूं। हुनमें रुॻो ज़ाहिर आहे 1000 पेतियुनि जो ट्रक वञे थो, हुनमें जेकॾहिं 2 पेतियूं तव्हां डॉलर जो भरियल रखी छॾींदो त $1000 जेके आहिनि उहे स्मगल थी वेंदा। इहे सभिनी शयुनि खे रोकण लाइ एॾी वॾी कार्रवाई जी ज़रूरत हुई ऐं इन जे लाइ मथे लेवल ते कमिटमेंट जी ज़रूरत हुई। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल हाफ़िज़ साहब, हाफ़िज़ आसिम मुनीर साहब जा ऑर्डर आया ऐं ऑर्डर ते इम्प्लीमेंट शुरू थी वियो। हाणे सॼी ब्यूरोक्रेसी बि ते अमल करे पई, सॼी इंतिज़ामिया उन ते अमल करे पई ऐं उनजा आस्ते आस्ते नतीजा अचणु शुरू थी विया। त इहो मामिलो सॼो हिकिड़ो इंतिज़ामी हो, जंहिं लाइ का कानून सां ज़रूरत न हुई, हिकिड़े कमिटमेंट जी ज़रूरत हुई। हिनखे गैर सियासी तौर ते ॾिसणो हो। सभु तव्हां ॾिसो पिया त कुझु मीडिया जा मालिक आहिनि, कुझु फलाणा सनतकार आहिनि, कुझु सियासी माण्हू आहिनि, कुझु गैर सियासी माण्हू आहिनि, सभिनी ते हिकु जहिड़ी कार्रवाई थिए पई त माण्हुनि खे बि थोरो रिलीफ हल्को हल्को सही था चओ। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त इंतिज़ामिया त ऑलरेडी मौजूदु आहे, उहा निगरान हुकूमत अचण या वञण जे हा मुमकिन आहे उन्हनि जी बदिलियूं थियनि, मुक़ररियूं थियनि, उहे ज़रूरु थींदियूं, पर इंतिज़ामिया त मौजूदु आहे। हिकिड़ो ब्यूरोक्रेसी जो सिस्टम त असां वटि मौजूदु आहे ऐं एक्ट बि मौजूदु आहिनि, कानून बि मौजूदु आहिनि, सिर्फ़ु अमल करिणो आहे। ऐं उहे जेके ACs आहिनि, DCs आहिनि या कमिश्नर्स आहिनि, उहे अफ़सोस सां चवणो पए थो त पंहिंजे
शाही ऑफिसुनि ताईं महदूद हुजनि था। जॾहिं उहे ॿाहिरि निकिरनि था त पोइ कुझु कार्रवायूं थियनि थियूं। इन खां पहिरियां बि कुझु माण्हू नाले मातर जेके पंहिंजूं कार्रवायूं कंदा रहिया आहिनि, पंहिंजे ज़ाती इंट्रस्ट चऊं या ज़ाती ईमानदारी चऊं, इनखे ॿई नाला ॾेई सघजनि था, त उन ते हू जॾहिं पंहिंजे शहरनि में नज़र ईंदा आहिनि त उहो शइ थींदी आहे। पर आम तौर ते ॼण त इहो विसरी चुको आहे उन्हनि ऑफिसर्स खां, अवाम बि विसारे चुको आहे त AC ऐं DC जा अख़्तियार कहिड़ा आहिनि, उनजो कमु कहिड़ो आहे। सो जॾहिं उहो कमु थिए पियो त उहो नज़र बि अचे पियो। पर मोहसिन साहिबु, महांगाई, पेट्रोल त वरी वधी वियो, डीज़ल वधी वियो, सभु शयूं वधी वियूं। हाणे जेका डॉलर घटि थिए पियो, रुपए जो जेको मुल्ह आहे उहो इस्तेहकाम तरफ़ वधे पियो, पर आम वापे जूं शयूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं महांगियूं आहिनि। उन में इहा बि शइ ऑब्ज़र्व कई वई आहे, इहा बि शइ ॾिठी वई आहे त कुझु इलाइक़नि में कुझु वधीक महांगाई आहे, कुझु इलाइक़नि में कुझु घटिताई आहे, कुझु सस्ताई आहे। त हाणे छा प्राइस कंट्रोल टीमूं ऐं प्राइस कंट्रोल जेके कमेटियूं आहिनि उन्हनि खे फ़ाल करण जी ज़रूरत आहे, या उहे बसि सिर्फ़ु ॻाल्हि चवण ताईं आहे, कमेटियूं जुड़ंदियूं आहिनि पर अमल न थींदो आहे? त हाणे इन्हनि खे कंट्रोल केरु कराईंदो? जेको आम दुकानदार आहे उनखे पाबंद केरु बणाईंदो त उहो रेट लिस्ट रखे ऐं आम माण्हुनि खे कुझु न कुझु रिलीफ मिली सघे? ॾिसो मंगी साहब, पाकिस्तान में जेको डॉलर जी प्राइस आहे उहो वधण खां पोइ पेट्रोल वधी थो वञे, ऐं जॾहिं पेट्रोल वधी थो वञे त पोइ हर शइ महांगी थी वञे, ऐं जेके बि इम्पोर्टेड आइटम्स आहिनि दुनिया में ॿाहिरां अचनि था उहे बि वधी था वञनि। त तंहिंजे करे इहो हिकिड़ो डायरेक्ट को रिलेशन आहे महांगाई जो उन्हनि जिन्सुनि सां, उन्हनि शयुनि सां, उन्हनि सर्विसिस सां जंहिंजो डॉलर सां डायरेक्टली एंड डायरेक्टली तालुक़ु आहे, त उहे शयूं डेफिनेटली वधंदियूं। हाणे प्रॉब्लम छा थो थिए? प्रॉब्लम इहो थिए थो त उहे शयूं डेफिनेटली वधंदियूं जिनजो डॉलर सां डायरेक्ट तालुक़ु आहे, उनमें त को शक ई कोन्हे। हीअ जेके प्राइस कमेटियूं आहिनि उहे बि हिकिड़े मैकेनिज़म तहत कमु कंदियूं आहिनि। ईअं नथो थी सघे त तव्हांखे हिकिड़ी शइ डॉलर में 500 रुपए जी मिलंदी हुजे ऐं तव्हां उनखे हिते 400 रुपए में सेल कयो। ज़ाहिर आहे उहो पंहिंजो मार्जिन रखी 600 रुपए में सेल कंदा। हिकिड़ो बि मैकेनिज़म। ॿियो मसइलो आहे थिए छा थो, डॉलर ऐं जेके फ्यूल प्राइसिस आहिनि उन्हनि में हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे महीने जो। जेकॾहिं महीनो पहिरीं जेको डॉलर जो रेट हो उहो पेट्रोल जे रेट ते अॼु लागू थींदो, ऐं अॼु जेको रेट डॉलर जो आहे उहो महीने खां पोइ पेट्रोल ते लागू थियणु घुरिजे। इहो हिकिड़ो मैकेनिज़म पाकिस्तान में आहे। ईअं न थींदो अॼु जेको डॉलर रेट आहे त राति जेको तेल वधायो अथनि उहो ओॾी महिल लागू थिए, न हूंदो। छाकाणि त पेट्रोल जी ख़रीदारी जेका थींदी आहे उहा महीनो पहिरीं ऑर्डर प्लेस कयल हूंदा आहिनि ऐं उन रेट ते प्लेस कयल हूंदा आहिनि। त मां ॾिसां पियो जेकॾहिं डॉलर असांजो हेठि लहे पियो 20-30 रुपया 50 रुपए ते लही वियो त ईंदड़ 15 ॾींहंनि में, ईंदड़ महीने में पेट्रोल जी क़ीमतनि में घटिताई मूंखे नज़र अचे पई, उहा थींदी। इहो मैकेनिज़म आहे। जेकॾहिं इहो नथा कनि त ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ मैकेनिज़म त इहो ई आहे। हाणे जेके माण्हू रेट वधाए पेश कनि था, इहो सिधी सही जेको वापारी तबिको आहे, जेको ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, जेके होलसेलर आहिनि, इहा इन्हनि जी बदमाशी आहे। इहे पुराणनि रेटनि ते शयूं वठी उन्हनि खे होल्ड करे 2-3 महीना ऐं पोइ रेट डॉलर जो चढ़ी थो वञे, पेट्रोल जो चढ़ी थो वञे, पोइ उन मां उहो प्रॉफिट खणनि था। त तंहिंजे करे इहा जेका होल्डिंग जेसि ताईं बुनियादी तौर ते ज़ख़ीरा अंदोज़ी मुल्क में ख़तमु न थींदी, हर तालुके में, हर शहर में इहे जेके वॾा वॾा नंढा नंढा विचोला वापारी आहिनि इहे होल्डिंग कनि था। तव्हां ॾिसो त रुगो जिन्सनि जो कारोबार जेको सिंध में थिए थो, इहो 90% हिन जो डायरेक्ट रिलेशन आहे ज़ख़ीरा अंदोज़ी। का बि जिन्स खणो, कप, फुटी, कणक, खंड, इहे सभु ज़ख़ीरा अंदोज़ी सिस्टम आहे। इन को जेसिताईं इहो ख़तमु न थींदो, इन ते छापा न लॻंदा, इहे कार्रवायूं न थींदियूं, इन्हनि ते ॾंड न लॻंदा, इन्हनि गिरफ़्तारियूं न थींदियूं, तेसिताईं सिलसिलो। भाण जी तव्हांजी सूरत हाल ॿुधायां। भाण जे लाइ असांजो वीचारो जेको हारी आहे ऐं जेको आबादगार आहे नंढो वॾो, उहो परेशान आहे। भाण हेठि अची कोन थो, सिर्फ़ु भाण जी सीधी ज़ख़ीरा अंदोज़ी आहे। ऐं सिंध में 44 हिकिड़ा वॾा नाला जेके आहिनि एजेंसियुनि फेडरल गवर्नमेंट खे मंज़ूर कया हुआ गुज़िरियल हुकूमत में, त इन्हनि में तव्हां कार्रवाई कयो। उन्हनि जे ख़िलाफ़ गुज़िरियल हुकूमत कार्रवाई न कई। हाणे हिन हुकूमत निगरान थोरी कार्रवाई जो इशारा ॾिना आहिनि ऐं उहे इशारा कनि पिया, ऐं हाणे उन्हनि माण्हुनि जो अंग तक़रीबन 55 थी वियो आहे जेके सिंध में रुगो भाण जो ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था, ऐं हिननि सभिनी खे जेल में विझणु घुरिजे। मुंहिंजी राय इहा आहे, जीअं त हिननि 55 माण्हुनि खे जेल में विझंदव, तव्हां ॾिसंदव ॿिए ॾींहं खां भाण जो जेका क़ीमत आहे उहा कंट्रोल प्राइस ते अची वेंदी। ईअं थिए नथो। इहो थोरो सख़्ती अञा थियणु खपे, अञा एतिरी सख़्ती कान थी आहे मुल्क में, थोरी सख़्ती थिए, थोरो सभिनी ते जेके जेके होल्डर्स आहिनि उन्हनि सभिनी रोज़ हिकिड़ो ऑर्डर अची वञे तालुके जे असिस्टेंट कमिश्नर जो, त तव्हां ॾिसो कीअं सिधा था थियनि, पुलिस हुन सां गॾु हुजे, रिकवरी थियनि पियूं, बिजली जो रिकवरी थियनि पियूं, बिजली चोरी ते आस्ते आस्ते तमामु थोरो आहे, पर आस्ते आस्ते हिन ते अॻियां क़दम जेको आहे वधे पियो ऐं चोरी हिन ते घटि थिए पई। इहा चोरी घटि थींदी त इहो माण्हुनि खे आहिस्ते आहिस्ते रिलीफ मिलणु शुरू थींदो। त इहो सिर्फ़ु मां सम्झां थो पाकिस्तान में कंहिं बि इनकलाब जी ज़रूरत कोन्हे, रुगो इंतिज़ामी ऑफिसर ऐं हुननि सां गॾु कानून लागू कंदड़ इदारा पंहिंजूं कार्रवायूं कानून मूजिबि
ऐं तरीक़ेकार मूजिबि कनि त मां सम्झां थो हीउ मसइलो पाकिस्तान में महांगाई जो विदिन मंथ 2 मंथ में हल थी सघे। वॾी महिरबानी मोहसिन बाबर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी वठंदा ब्रेक।